أياما معدودات فمن كان منكم مريضا أو على سفر فعدة من أيام أخر وعلى الذين يطيقونه فدية طعام مسكين صدق الله العلي العظيم اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. हाँ सिंधी सम्झो था उर्दू आहे था सिंधी आहे अल्लाह साईं जा एहसान थिया अल्लाह साईं नमाज जमात सां अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई। रमज़ानुल मुबारक जे महीने जूं बाबरकत घड़ियूं आहिनि। इन रमज़ान जे महीने में जेतिरो अल्लाह पाक जो शुक्र अदा कजे घटि आहे। अल्लाह साईं बाने खे पंहिंजे गुनाहनि जे बख़्शिराइण जो मौक़ो अता फ़रमायो आहे ऐं इहो अहिड़ो मौक़ो आहे जेको ॾींहों ॾींहुं वञे थो गुज़रंदो। जहिड़ी तरह मुस्लमान बाने खे रमज़ान जे महीने जो इंतज़ारु हूंदो आहे अहिड़ी तरह ईमान वारे खे दिलि जे अंदरि इहा ॻणती हूंदी आहे त रमज़ान वञे थो गुज़रंदो ऐं नेकीअ वारी चङाईअ वारी शइ गुज़रण में देरि नाहे कंदी। अवां अॼु रमज़ान शुरू कयो कल्ह शुरू कयो तव्हांखे ख़बर न पवंदी चंद ॾींहंनि में इहे 29 30 ॾींहं रमज़ान जा पूरा थी वेंदा। कामयाब उहे बाना आहिनि जंहिं रमज़ान जी हिकु हिकु घड़ी खे क़ीमती बणायो। अल्लाह तबारक व तआला मौक़ो अता फ़रमायो ऐं इन रमज़ान जे महीने जे बारे में अल्लाह साईं क़ुरान मुक़द्दस जी सूरह बक़रा जी इन्हनि आयतुनि में रब साईं हुकुम ॿुधायो त हूअं त तव्हांजे मथां मुस्लमान जेके आहिनि ईमान वारा उन्हनि जे मथां नमाज़ूं फ़र्ज़ु ज़कात फ़र्ज़ु ऐं उन सां गॾोगॾु हज जी ताक़त आहे त हज फ़र्ज़ु। पर हीअ अल्लाह पाक जो हुकुम वरी महीने सां ख़ासि आहे त जेके ईमान वारा आहिनि अल्लाह साईं हिन आयत जे सूरह बक़रा जी आयत नंबर 183 में फ़रमाई ईमान वारो जेकॾहिं अव्हांखे ईमान आहे कुतिब अलैकुमुस सियाम तव्हांजे मथां अल्लाह साईं रोज़ा फ़र्ज़ु कया। सियाम सोम जी जमा आहे। सोम चइबो आहे रुकजण खे जंहिंजो मतिलबु इहो आहे त तव्हां ख़ासि करे खाइण पीअण ऐं हक़ अदाई खां तव्हां इन रोज़े जे अंदरि रुकिजी पओ। हिकु खाइणु ॿियो पीअणु इहे इन जा सम्झो त जेके अहम जुज़ आहिनि उहे इहे आहिनि खाइण खां रुकिजी पओ पीअण खां रुकिजी पओ ऐं ॿियो हक़ अदाई खां माना जिमा खां तव्हां रुकिजी पओ। इन खे चइबो आहे सियाम माना रोज़ो रखणु पंहिंजो पाण खे रोकणु। इन खां अलावा उन जा ॿिया हुकुम बि आहिनि त तव्हां पंहिंजे अखियुनि खे पंहिंजे कननि खे पंहिंजी ज़बान खे इन खे गुनाहनि खां बुराइनि खां रोकियो। तव्हां नेकी जा कम कयो उन नेकी जे कम जी हिफ़ाज़त बि ज़रूरु कयो। जेकर हिफ़ाज़त न कंदा त ज़ाहिर आहे उहे नेकी जा कम ज़ाया थी वेंदा। अल्लाह फरमाए त अलैकुमुस सियाम तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ आहिनि कमा कुतिब अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम जहिड़ी तरह तव्हां खां अॻियनि उम्मतुनि जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया। अॻियनि उम्मतुनि ते बि रोज़ा फ़र्ज़ हुया। पोइ खणी रमज़ान जो महीनो हिन उम्मत खे मिलियो। अल्लाह साईं मिठड़े हबीब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सदक़े में रमज़ान जहिड़ो अज़ीम महीनो अता फ़रमाई। इहो महीनो कंहिं उम्मत खे न मिलियो। ॿियनि उम्मतुनि जे अंदरि रोज़ा कॾहिं किन जी सॼे साल जे अंदरि 6 महीना रोज़ा बि हलिया। हिकु ॾींहुं रोज़ो रखो हिकु ॾींहुं इफ़्तार कयो इहे हुकुम बि हलिया। पर अल्लाह पाक रमज़ान जहिड़ो बाबरकत महीनो क़ुरान जहिड़ो बाबरकत किताब सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन उम्मत खे मिठड़े मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में अल्लाह साईं ॾियणु फ़रमायो। फ़रमाई त रोज़ो को अहिड़ो अमल न आहे जेको सिर्फ़ु तव्हांजे मथां फ़र्ज़ु हुजे बल्कि रोज़ो अहिड़ो अमल आहे जेको तव्हां खां अॻु में उम्मतुनि वारनि जे मथां बि फ़र्ज़ु कयो वियो। मुख़्तसर मां अर्ज़ु कंदो हलां त इहा रोज़े जी फ़र्ज़ियत तमामु वॾी नेमत आहे। हता की तव्हां डॉक्टर जेके हकीम हाज़िक़ आहिनि तबीब आहिनि माहिर आहिनि अॼुकल्ह उहे बि ॿुधाइनि था त तव्हां रोज़ो रखो था इन रोज़नि जे करे तव्हांजी सिहत ते मुस्बित पॉज़िटिव असरात पवनि था। त डॉक्टरनि बि इन शइ खे प्रूव कयो आहे त अल्लाह पाक जे हुकुम खे माण्हू जेकॾहिं न पंहिंजे रब जो हुकुम सम्झी करे अदा करे जेसीं ताईं वञी उनजी हिकमत ख़बर पवे या न पवे उन ते हुकुम करे दिलि जी ख़ुशीअ सां अल्लाह पाक पोइ उन जा जेके असरात आहिनि उनजी ज़िंदगीअ में ऐं मरण खां बाद में त उनजे अमलनि सालिहनि जो अजुर ऐं सवाबु आहे ई आहे। सो क़ुरान फरमाए त कुतिब अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम ईमान वारो अव्हांजे मथां बि फ़र्ज़ जेके कया विया तव्हां खां अॻु में बि रोज़ा फ़र्ज़ हुया लअल्लकुम तत्तकून ताकी तव्हां परहेज़गार बणिजो। ईमान वारे जे लाइ सभ खां वॾी ख़सलत अल्लाह साईं इहा ॿुधाई तव्हां परहेज़गार बणिजो। परहेज़ चइबो आहे पासो करणु माना पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचाइण खे परहेज़गार चइबो आहे। ज़िंदगीअ जे अंदरि तव्हां ॾिसो त इंसान हुजण जे लाइ जेके बि ख़राब कम आहिनि उन्हनि खे तव्हां छॾे ॾींदा तव्हां परहेज़गार बणिजी पवंदा। जेके बि ख़राब कम आहिनि चाहे उहे इंसानियत सां तालुक़ु रखंदा हुजनि या तव्हांजे पंहिंजी ज़ात सां तालुक़ु रखंदा हुजनि। जंहिंजो मिसाल मां अर्ज़ु कयां त जीअं कूड़ माण्हू ॻाल्हाईंदो त ज़ाहिर आहे हर को सम्झे थो मुस्लमान हुजे ग़ैर मुस्लमान हुजे हर को सम्झे थो कूड़ ग़लति शइ आहे। अहिड़ी तरह ज़िना अहिड़ी तरह ग़ीबत गिला कंहिंसां बुराई करणु कंहिंसां हसद ऐं साड़ करणु इहे सभु अहिड़ा अमल आहिनि जेके गुनाह जा बुरा अमल आहिनि। जेकॾहिं इहे बुराइनि वारा अमल मुस्लमान छॾे ॾींदो उनजे अंदरि बि नूरानियत पैदा थी पवंदी ऐं ख़ासि तौर ते इहे अख़लाक वारा अमल अहिड़ा अमल आहिनि जेकॾहिं इन्हनि जी माण्हू कोशिशि कंदो अल्लाह पाक उन जी ज़िंदगी जे अंदरि नूरानियत पैदा फ़रमाईंदो आहे। हता की पाड़े वारा मिट माइट बि उन सां मुहबत करणु शुरू कंदा
भली खणी अक़ीदे जे अंदरि हिकिड़ो मुस्लमान ऐं ग़ैर मुस्लिम जो फ़र्क़ु हुजे, पर तव्हां ॾिसंदा त कॾहिं अख़लाक़ियात जे अंदरि कंहिं अलाह वारे जे अंदरि अहिड़ा अख़लाक़ियात जॾहिं अची वेंदा आहिनि त ग़ैर मुस्लिम अची बि उन्हनि खां दुआऊं करण जे लाइ पहुची वेंदा आहिनि। छाजे करे अख़लाक़ियात हिकिड़ा अहिड़ा अमल सालिह आहिनि जिन अख़लाक़ियात जे करे इंसान सां मुहबत करणु शुरू थी वेंदो आहे, वेझो ईंदो आहे इंसान जे। उनखे ख़बर हूंदी आहे त हे माण्हू कुझु बि करे सघे थो, पर मुंहिंजे बारे में बुराई नथो सोचे सघे, मुंहिंजे बारे में बुराई नथो सोचे सघे। असुल ज़िंदगी जो मक़सदु इहो आहे त इंसान ॿिए सां भलाई करे, ॿिए जूं दुआऊं वठे, इनखे परहेज़गारी चइबो आहे। असां जेका अॼु ज़िंदगी गुज़ारियूं था, इहा ज़िंदगी असांजी जेका आहे इंसानियत वारी घटि, जानवरियत वारी वधीक आहे। पंहिंजो मफ़ाद सोचणु, अब मुंहिंजो पेट भरियल हुजे, मूंखे नौकिरी हुजे, मुंहिंजे बचनि जे लाइ चङाई हुजे, बाक़ी पाड़े वारो या मुंहिंजो रिश्तेदार या मुंहिंजो दोस्त बुख मरे या खणी तड़पे या बीमारी में हुजे, मुंहिंजो हुन सां छा वञे। इहे हिसियात असां ख़तमु करे छॾियासीं, जंहिंजे करे असांजी ज़िंदगीअ मां सुकून ऐं चैन खे अल्लाह तबारक व तआला ख़तमु करणु फरमायो। पंहिंजे औलाद ऐं पंहिंजी ज़िंदगीअ जा हक़ त उहे ई फ़र्ज़ आहिनि, इहे त हर को माण्हू सम्झे थो। इन नफ़सानियत जे अंदरि त हर कंहिंखे ख़बर आहे त हीअ चङा कम आहिनि, पर असुल मज़ो तॾहिं आहे जॾहिं पंहिंजे हक़नि जे अदा करण सां गॾोगॾु पंहिंजे पाड़े वारनि, पंहिंजे रिश्तेदारनि, मिटनि माइटनि ऐं पंहिंजे मुतालिक़ीन जे हक़नि खे बि पंहिंजे वस मुताबिक़ ईअं न आहे त इंसान चवे त साईं मूं वटि आहे ई न आहे, इंसान पंहिंजे वस जे मुताबिक़ ॿिए जी मदद कंदो, हेल्प कंदो। इहे सभु अमल परहेज़गारी वारा अमल आहिनि। अल्लाह फरमायो रोज़ो बि तव्हांखे इन जे करे ॾिनोसीं ताकी तव्हां खाइण खां, छाजे करे मां इन तफ़सीर में नथो वञा, वक़्तु वधीक लॻी वेंदो, त जेकॾहिं तव्हां खाइण पीअण खां बची पवंदा तव्हांखे नेकिन जे तरफ़ राग़िब यानी रग़बत पैदा थी पवंदी। तव्हांखे खाइण पीअण खां हाणे रोज़ा आहिनि न, सॼो ॾींहुं तव्हांखे टाइम वांदो आहे, तव्हां जॾहिं वांदा थींदा तव्हांजी दिलि पंहिंजो पाण आमादा थींदी, को ज़िक्र कयां, क़ुर पाक जी तिलावत कयां, कंहिंसां चङाई कयां। पर जेकॾहिं रोज़ो न हूंदो, ॾींहुं ऑटोमेटिक माण्हू खे ख़्यालु पियो, जेकॾहिं हूंदो मवाली उनखे धप पवंदी आहे सिगरेट वञी करे पीआं, या को नशे वारो, या कंहिंखे का आदत हूंदी, या वरी खाइण पीअण जो प्रोग्राम वेठो ठाहींदो त होटल ते हली या फलाणी जाइ ते। हाणे खाइण पीअण खां रुकिजी पिया, तव्हांजे लाइ नेकिन जा दरवाज़ा खोली पिया। इन सां गॾोगॾु ज़रूरी आहे त असां पंहिंजो पाण खे इन गुनाहनि खां बचायूं, त पोइ इन्हनि रोज़नि रखण जे करे अल्लाह पाक जे तरफ़ खां असांजे मथां परहेज़गारी जी मोहर लॻी पवंदी, जंहिंखे क़ुर फरमायो रोज़ा रखंदा लअल्लकुम तत्तक़ून, तव्हां परहेज़गार बणजंदा। अॻिते फरमाई अय्याम मादूदात, इहे ॾींहं ॻणियल आहिनि, चंद ॾींहं आहिनि, इन्हनि चंद ॾींहंनि में तव्हां थोरी तकलीफ़ कयो, अल्लाह पाक तव्हांजे सॼे ज़िंदगी जा सगीरा गुनाह माफ़ करणु फरमाईंदो। रोज़नि जे सदके में सगीरा गुनाह, कबीरा गुनाह माफ़ न थींदा। माना कंहिंजो कर्ज़ु खाधल आहे, कंहिंजो हक़ खाधो अथई, कंहिंसां नाइंसाफ़ी कई अथई, उहे गुनाह माफ़ न थींदा। उन्हनि जा वरी अलॻि जेके कानून ऐं रूल्स आहिनि, उन्हनि जा हक़ अदा कयो, माफ़ी वठो, पोइ अल्लाह पाक माफ़ कंदो। कर्ज़ अदा कयो, माफ़ी वठो, पोइ अल्लाह पाक माफ़ कंदो। दिलि दुखाई अथव, उनखां माफ़ी वठो, पोइ अल्लाह पाक माफ़ कंदो। हा, बाक़ी सगीरा गुनाह, नमाज़ न पढ़ी अथव, नमाज़ पूरी पढ़ो ऐं उनजी क़ज़ा उमरी कयो, पोइ अल्लाह पाक माफ़ फरमाईंदो। फरमाईंदा अय्याम मादूदात फमन कान मिनकुम मरीदन, जेकॾहिं को मरीज़ आहे या सफ़र में आहे, फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र, पोइ उन जे लाइ उहे ॻणियल ॾींहं वरी ॿियनि ॾींहंनि में रोज़ा रखे, मिन अय्यामिन उख़र, ॿिया ॾींहं। माना जेकॾहिं मरीज़ आहे, बीमार थी पियो, अल्लाह से इजाज़त ॾिनी त तव्हां रोज़ा क़ज़ा करे वरी ॿियनि ॾींहंनि में जॾहिं तव्हांखे सहूलियत लॻे, सियारे में नंढनि ॾींहंनि में रोज़ा रखो, पर रखणा ज़रूर आहिनि। जेको बालिग़ आहे, मुस्लमान आहे, मर्द औरत, सभिनीनि जे मथां रोज़ा फ़र्ज़ आहिनि। फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र वअलल्लज़ीन युतीक़ूनहु, ऐं वरी जेके रोज़े रखण जी सफ़ा ताक़त नथा रखनि, अहिड़ा कुराड़ा थी विया, ज़ईफ़ुल उमिरि थी विया, या बीमारी जे करे हाणे वरी सॼी ज़िंदगी ॿीहर उन्हनि खे रोज़े रखण जी उमेद ई न आहे, या वीचारे जो ज़हन कम ई नथो करे, के अहिड़ा मरीज़ बि आहिनि जिन खे ख़बर ई नथी पए जहान जी, त उन्हनि जे मथां रोज़ा आहिनि। ऐं जिन खे ख़बर आहे त उन्हनि जे मथां अल्लाह पाक वरी ख़बर त आहे पर ताक़त न आहे, हमेशह ताक़त न आहे, हाणे उन्हनि जे मथां फ़िदियो आहे। फमन ततव्वा ख़ैरन, फरमाई त इन्हनि इजाज़तुनि जे बावजूदि जेकॾहिं तव्हां रोज़ा रखंदा तव्हांजे लाइ भलो आहे। वन तसूमू ख़ैरुल लकुम, माना तव्हां मोकल कयो रोज़नि खां, सफ़र जी हालत में, मर्ज़ जी हालत में, या साईं मुंहिंजे खे चवां त सफ़ा जॾहिं ज़ईफ़ुल उमिरि या ताक़त न उन हालत में, तव्हांजे लाइ इजाज़त आहे। पर जेकॾहिं तव्हां रोज़ा रखंदा, अन तसूमू ख़ैरुल लकुम, जेकॾहिं तव्हां रोज़ा रखंदा, इहे रोज़ा तव्हांजे लाइ तमामु भला आहिनि। ख़ैरुल लकुम इन कुंतुम तालमून, जेकॾहिं तव्हां ॼाणो त तव्हांजे लाइ रोज़नि रखण में भलाई आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे, अल्लाह जे क़ुर